मोहतरम असादा कराम ऐं मुंहिंजा प्यारा शागिर्द साथियो, अस्सलाम वालेकुम। अॼु की महफ़िल में मुंहिंजी तक़रीर जो मौज़ू आहे असांजो अदीम शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, हिकु अफ़ाक़ी ऐं निरालो शाइर। आउं पंहिंजी तक़रीर जी शुरूआत हिन बेस सां कंदसि। इल्म अदब फ़हम जोगो हर लतीफ़ आहे, इल्म अदब फ़हम जोगो हर लतीफ़ आहे, जान सारन ऐं जोधन जो जौहर लतीफ़ आहे। कुर्ब ऐं मोहब्बत जो ककल लतीफ़ आहे, कुर्ब ऐं मोहब्बत जो ककल लतीफ़ आहे, मखमूर दुनिया जे शाइरनि जो रहबर लतीफ़ आहे। मकली ऐं मंचर कीजल लतीफ़ आहे, मकली ऐं मंचर कीजल लतीफ़ आहे, हिकु हंधि छा थर भर लतीफ़ आहे। तके तोरे न सघंदे कारूं झल लतीफ़ आहे, तके तोरे न सघंदे कारूं झल लतीफ़ आहे, मखमूर दुनिया जे शाइरनि जो रहबर लतीफ़ आहे। जनाब सदर, शाह साहब सिंध धरती जो उहो अदीम शाइर आहे जे पंहिंजी ॾात सां ॾे खे रोशन कयो, जे गदब जा गीत लिखिया, जे कुर्ब वारियूं काफ़ी लिखियूं, जे बिरह जा बेत लिखिया, जे प्रीत जा पैगाम ॾिना पूरी दुनिया खे। जनाब सदर, शाह साहब जी शाइरी खे पढ़ी ॾिसंदा थी त गलारे भिटाई जी शाइरी में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नसीहत जा नुक़्ता, हिदायत जा हीरा, प्यार जा पैगाम, अमन जा ऐलान ऐं सम जा सबक समायल मिलंदा। तंहिं करे हिकु शाइर संदसि शान में लिखियो आहे त लतीफ़ तुंहिंजे लखनि जा हीरा, लतीफ़ तुंहिंजे लखनि जा हीरा, असांजे लेखनि लुटण जा न आहिनि, ॾिना खज़ाना असांखे तोजे, ॾिना खज़ाना असांखे तोजे, खायूं खपायूं खुटण जा न आहिनि। जनाब सदर, शाह साहिब उहो अदीम शाइर आहे जे मटी जे ज़रे ज़रे खे ॻायो ऐं झुंगारियो आहे। पाण पंहिंजी शाइरी में बकरारनि, धनारनि, पखियुनि, तहिवारनि, जवलनि, वणनि, ॿूटनि सभिनी खे शामिल करे उन्हनि जो मान वधायो आहे। तंहिं करे सभई खे सलाम कनि था। सारी राति सुभान जागे जिनी यादि कयो, सारी राति सुभान जागी जिनी यादि कयो, तिन खे अब्दुल लतीफ़ चए मटी लधो मान, ओड़े कन सलाम अची आसण हुजे। जनाब सदर, शाह साहिब जी शाइरी जा सभई किरदार हिम्मत वारा आहिनि, काराइता आहिनि, इज़त वारा आहिनि, हौसले वारा आहिनि। न सूरमी ससवी जदोजहद जी अलामत ऐं मावी जी पंहिंजे मारू अरनि सां मोहब्बत जी नाज़वाल तस्वीर आहे। आख़िर में आउं हिन शेर सां पंहिंजी जवाब वठंदसि। आए अब्दुल लतीफ़ ते रज़ामंदो रहमान, आए अब्दुल लतीफ़ ते रज़ामंदो रहमान, जोड़े जे क़ुरान सिंधी में सही कयो। शुक्रिया।